अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। ऐं चीन दोस्त ऐं भाईवारे जे तौर ते गॾु बीठा आहिनि। चीनी क़यादत सां मुख़्तलिफ़ मामलनि समेत CPEC ते ॻाल्हियूं थींदियूं। CPEC जो ॿियो मरहलो समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी जे नए दौर जी शुरूआति हूंदो। चीन जी मुआशी हिकमत अमली मां घणो कुझु सिखी सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बयानु चवे थो CPEC मंसूबो असांजे माण्हुनि जी ज़िंदगी जो मयार ऊचो कंदो। इमरान ख़ान गुज़िरियल राति मार्शल लॉ लॻाइण जो ख़तरनाक बयानु ॾिनो आहे। हू चाहे थो त मुल्क में एमरजेंसी लॻे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान खे सॻ सूदो पकड़ियो, उन करे घटि वधि ॻाल्हाए पियो। इमरान नियाज़ीअ जो मक़सदु मुल्क में रतो छाण कराइणु आहे। कुझु माण्हुनि जे टोले खे अवाम नथो चई सघिजे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं चोर ऐं नालाइक जो सर्टिफिकेट वठंदड़ इमरान ख़ान जो ज़हन फासिस्ट ऐं डिक्टेटर वारो आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ अॼु अहम दौरे ते चीन रवानो थियो आहे। अमरीका साज़िश सां इमरान ख़ान जी हुकूमत किराइण जी दावा खे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾियो। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त अॻु बि चई चुका आहियूं त अमरीका ते लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत नाहे। ग़लति ऐं कूड़े इतलाह ते असां दुरुस्त ॼाण ॾेई सघूं था। प्रोपेगेंडा या ग़लति ॼाण खे ॿतरफ़नि लाॻापनि में रंडक न आणणु ॾींदासीं। पाकिस्तान ऐं अमरीका विच में जुठादार भाईवारे जो क़दर करियूं था। ख़ुशहाल पाकिस्तान अमरीका जे मफ़ाद में आहे। दोहा में तालिबान सां ॿीहर ॻाल्हियूं थियूं। अमरीका ख़दशनि खां आगाह कयो। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मच्छर कालून में बेदर्दी सां क़तल थियल ॿिनि नौजवाननि वारे वाक़े जी अॼु ॿुधणी कंदो। IG सिंध ऐं DIG ॾखण ज़ाती हैसियत में अदालत ते तलब थियल। मच्छर कॉलोनी वाक़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज वारो मामिलो। क़ौम परस्त पार्टी जे अॻवाननि ख़िलाफ़ आर्टलरी थाणे ते FIR दाख़िल। SUP अॻवान एजाज़ सामचियो, जस्कम अॻवान इलाही बख़्श बेखेक नामज़द, इनाम अब्बासी सारंग जोयो आज़ाद जतोई ऐं ॿियनि ते FIR दाख़िल। एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ नारा हयां विया ऐं माण्हुनि खे भड़कायो वियो। FIR जो मतन तहरीक इंसाफ़ लॉन्ग मार्च जो पंजो ॾिहाड़ो मार्च मंज़िल न रवां दवां। इमरान ख़ान जी अॻवानी में लॉन्ग मार्च गुजरांवाला खां वधणु शुरू थींदो। शेरांवाला पहुचण ते इमरान ख़ान मार्च खे ख़िताब कंदो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान जी हिकमत अमली नवंबर में फ़ैसिलो वठी वेंदी। नवाज़ शरीफ़ जो बयानियो ॾिबारपणे चूंडनि खां फ़रारी ऐं जमहूरियत दुश्मन आहे। गवर्नर सिंध कामरान टेसोरी जे पीर पागारे सां संदसि रिहाइशगाह ते अहम मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि पाक फ़ौज ख़िलाफ़ ज़हर उगाचण जी मुख़ालफ़त कई। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी चयो आहे त इन वक़्तु सियासत न पर मुल्क खे बचाइणो आहे। पीर पागारे जो चवणु आहे त अॼु भारत पाकिस्तान ऐं इदारनि खे अखियूं ॾेखारे रहियो आहे। मुंहिंजो कुटुंब ऐं हुर जमायत पाक फ़ौज सां गॾु आहे। CTD जी प्रोग्रेस ऐं अपग्रेडेशन जे सिफ़ारिशुनि जो जाइज़ो वठण लाइ IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जी सदारत हेठि इजलास में लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण चयो आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ जदीद टेक्निक्स ऐं औज़ारनि जो इस्तेमालु ख़तब आंदो वञे। घुर्बल शयुनि जी जल्द ख़रीदारी कई वञे। IG सिंध एडिशनल IG CTD खे कॉम्प्लेक्स ठाहिराइण बाबति हुकुम जारी करे छॾिया। CTD तरफ़ां हाई प्रोफाइल केसिस खे तोड़ ताईं पहुचायो वञे। इजलास खे आगाही।